सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्तों, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कमु कीअं कंदा आहिनि? जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। अस्सलामु अलैकुम, आऊं आहियां महबूब उमर जो ऐं अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, सभु खां पहिरीं असां ॻाल्हि कंदासीं एटीएम कार्ड जी। एटीएम कार्ड उहो कार्ड जंहिंजे हेठां मैग्नेटिक स्ट्रिप लॻियलु हूंदी आहे ऐं उनखे एटीएम मशीन जेकी आहे उहा रीड करे वठंदी आहे ऐं तव्हां उन मां आसानी सां कैश कराए सघो था। जॾहिं तव्हां चाहियो तव्हां वटि हिकिड़ी क़िस्म जी कैश आहे, पर एटीएम कार्ड खे खणी करे तव्हां कंहिं ऑनलाइन स्टोर तां शॉपिंग नथा करे सघो या वरी कंहिं तव्हां शॉपिंग मॉल मां शॉपिंग करे उनजी पेमेंट नथा करे सघो, छो जो सिर्फ़ु तव्हां उनखे कंहिं बि बैंक तां पैसा कैश करण वारी मशीन एटीएम में यूज़ करे सघो था। उहो एटीएम कार्ड आहे। पर हाणे हिन जी हिकिड़ी ॿी कैटेगरी थी अचे जंहिंजो नालो आहे डेबिट कार्ड। दोस्तों, डेबिट कार्ड जी सुञाणप कहिड़ी आहे त उन ते कुझु एक्स्ट्रा लोगोज़ लॻियल हूंदा आहिनि। जंहिं बैंक जो ॾिनल आहे उहो अलॻि आहे, तव्हांजी जेका डिटेल आहे उहा बि उहा साॻी हूंदी आहे जेका एटीएम कार्ड ते हूंदी आहे, पर ही लोगोज़ जेके हूंदा आहिनि डेबिट कार्ड ते इहे तव्हांजे एटीएम कार्ड ते न हूंदा आहिनि। जीअं जिन में आहे वीज़ा आहे, मास्टर आहे, वग़ैरह वग़ैरह। इहे लोगोज़ छाजा हूंदा आहिनि? इहे हूंदा आहिनि उन्हनि कंपनी जा जिन जे पारां उहो कार्ड इशू कयो वेंदो आहे। जॾहिं तव्हां कंहिं शॉपिंग मॉल में वञो था ऐं उते तव्हां मिसाल तौरु मूं वटि कार्ड आहे यूबीएल जो ऐं आउं वियुसि दुकानदार खां शॉपिंग कई, उनखे मूं कार्ड ॾिनो, उन पंहिंजी उन मशीन में लॻायो ऐं उनजी उन मशीन उहो जेके तफ़सील हुआ उहे मोकिलिया दुकानदार जी बैंक। मूं वटि यूबीएल बैंक जो कार्ड आहे ऐं दुकानदार जी बैंक एचबीएल आहे, त उहा मशीन जेके दुकानदार जी मशीन आहे उन तफ़सील मोकिलिया मुंहिंजे कार्ड जा एचबीएल ॾांहुं ऐं एचबीएल उहे तफ़सील मोकिलींदी आहे कंहिं बि उन जेके प्रोसेसर लोगोज़ जे बारे में तव्हांखे आउं ॿुधायोसि, मास्टर या वीज़ा, इन्हनि मां कंहिं बि हिकिड़े ॾांहुं मोकिलींदी ऐं उहे वीज़ा मास्टर उन्हनि तफ़सीलनि खे वरी यूबीएल ॾे मोकिलींदो। यूबीएल मुंहिंजे अकाउंट में चेक कंदी, जेकॾहिं पैसा आहिनि त उहे पैसा खणी वरी वीज़ा ॾांहुं मोकिलींदी, वीज़ा उहे पैसा वरी एचबीएल ॾांहुं मोकिलींदो, एचबीएल उहे पैसा दुकानदार जे अकाउंट में मोकिले छॾींदी। इहो सॼो जेको कमु आहे इहो 4 खां 5 सेकंड में थी वेंदो। त दोस्तों, तव्हांखे मूं ॿुधाए छॾियो त डेबिट कार्ड कीअं कमु कंदो आहे। बाक़ी आख़िर में अचे थो साईं पिछे हथ गॾोसि भला ओधर ते। जी बिल्कुलु, ओधर ते। हिन कार्ड जो नालो आहे क्रेडिट कार्ड। ही कार्ड असां तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांखे बैंक पारां हलो हूंदो आहे त तव्हां सिर्फ़ु 2 या 3 हज़ार या 4 हज़ार ताईं हिकिड़े मंथ में उधार खणी सघो था ऐं असां वटि अचानक पेमेंट करणी हूंदी आहे। उन टाइम ते असां पंहिंजो क्रेडिट कार्ड इस्तेमालु करे उनखे पेमेंट करे छॾींदा आहियूं ऐं बैंक खे बाद में उहे पैसा ॾींदा आहियूं। जेकॾहिं असां देरि कंदासीं त बैंक उन ते इंट्रस्ट वठी सघे थी। उन खां अलावा ही कार्ड तव्हां ऑनलाइन पेमेंट्स ऐं उन खां अलावा कंहिं बि शॉपिंग जे टाइम ते इस्तेमालु करे सघो था, छो जो ईज़ी आहे, किथे बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऐं हुनजी हिकिड़ी नई कैटेगरी हींअर अचे पई टेप टू पे, जेका पाकिस्तान में शायदि का बैंक ॾींदी हुजे, जेका सिर्फ़ु मशीन जे मथां कार्ड खे रख पेमेंट थी वई। उनजी लिमिट हूंदी आहे ऐं क्रेडिट कार्ड जी बि हिकिड़ी ख़ासि लिमिट हूंदी आहे। उनखां मथे असांखे उधार नथी मिली सघे। उहा सिर्फ़ु उनखे मिलंदी आहे जेका बैंक जो चूंडियल कस्टमर हुजे, मतिलबु बैंक जो उहो चूंडियल ग्राहक हुजे, जंहिंखे बैंक उहो कार्ड ॾिनो हुजे, त तव्हां सिर्फ़ु हेतिरे ताईं उधार खणी सघो था। क्रेडिट कार्ड उन माण्हू वटि हूंदो आहे। दोस्तों, बाक़ी एटीएम कार्ड तव्हांखे ॿुधायो या त उहो सिंपल सिर्फ़ु एटीएम मशीन में ई इस्तेमालु थी सघे थो। त दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान ते क्लिक कयो ऐं हाल ते क्लिक कयो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो, लाइक करे वठो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।